कुछ ॾींहं पहिरियां सॼी दुनिया में हिंदू बिरादरी पारां होलीअ जो ॾिणु मल्हायो वियो ऐं पाकिस्तानी हिंदुनि एहतराम सां ॾिणु मल्हायो, जिन जूं वीडियोज़ भारत ताईं वयूं ऐं भारत में इहो तासुर वियो आहे त पाकिस्तान में अक़लियतुनि खे केतिरो तहफ़ुज़ ऐं मज़हबी आज़ादी आहे। ॿिए पासे भारत आहे जिते होलीअ जे मौक़े ते हिंदू इंतिहा पसंदनि बुरको पहिरियल मुस्लमान औरतुनि मथां रंग उछलायो ऐं संदनि तज़लील कई। इन वाक़े खे भारतीय मीडिया बि रिपोर्ट कयो, जॾहिं त हिकु जापानी सयाह बि हिंदू इंतिहा पसंदनि जो निशानो बणी आहे, जंहिंखे हिंदू इंतिहा पसंदनि जे हिकु टोले घेरे ज़बरदस्ती रंग हणी संदसि तज़लील कई। 8 मार्च ते हिकु गिरोह जापानी सयाह खे पकिड़े वरितो ऐं खेसि हिरासां कयो। अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे, जंहिंमें मथसि आना उछलाईंदे बि ॾिसी सघिजे थो। अहिड़े वाक़े खां पोइ सोशल मीडिया ते भारत वासियुनि पारां सख़्तु रद्द अमल साम्हूं आयो आहे ऐं हुननि अहिड़े अमल जी मज़म्मत कई आहे। भारत जी हिंदू बिरादरी जो इहो बि चवणु आहे त पाकिस्तान में हिंदू बिरादरी एहतराम सां होली मल्हाए रही आहे ऐं हिंदुस्तान में होली जे नाले ते औरतुनि जी तज़लील कई पई वञे, जेका शर्म जी ॻाल्हि आहे। भारत में लाॻापियल ज़िलनि जी पुलिस वाक़िअनि जी तस्दीक कई आहे ऐं हू इन हवाले सां जांच करे रहिया आहिनि। दिल्ली कमीशन फॉर वुमेन जी चेयरपर्सन श्वेती मालीवाल चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नोटिस जारी कयो वियो आहे। नेशनल कमीशन फॉर वुमेन जे हिकु ट्वीट में वीडियो बि ॾेखारी वई ऐं FIR दर्ज थियण बाबति आगाही ॾिनी वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk